तलार खां वाक़िया आगाह कयूं। ज़मीनी तकरार तां झेड़े में क़त्ल थियल औरत ऐं 2 ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। 8 कलाकनि बाद कारोबार खोलियो वियो आहे। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल थियण बाद 9 जाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। केस दाख़िल ऐं जाबदार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो आहे। एक भेरो ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। तलहार खां ज़मीन तकरार तां झेड़े में क़त्ल थियल औरत ऐं 2 ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। 8 कलाकनि बाद कारोबार ॿीहर खोलियो वियो आहे। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल थियण बाद 9 जाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। केस दाख़िल ऐं जाबदार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं, धरणो ख़त्म करायो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। तलार खां ज़मीनी तकरार तां झेड़े में क़त्ल थियल औरत ऐं 2 ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल कयो आहे। 8 कलाकनि बाद ॿीहर कारोबार खोलियो वियो आहे। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल थियण बाद 9 जाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। केस दाख़िल ऐं जवाबदार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं धरणो ख़त्म करायो आहे। तलार खां वाक़िए ख़बर ॾेई रहिया आहियूं। ज़मीन जे तकरार तां झेड़े में क़त्ल थी वियल औरत ऐं 2 ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल कयो आहे। 8 कलाकनि बाद कारोबार खे ॿीहर खोलियो वियो आहे। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल थियण बाद 9 जाबदारनि खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। केस दाख़िल ऐं जाबदार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, धरणो ख़त्म करायो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। तलार खां ज़मीन जे तकरार तां झेड़े में क़त्ल थियल औरत ऐं 2 ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। 8 कलाकनि बाद कारोबार खोलियो वियो आहे। इन ई हवाले सां तलार खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रुस्तम कहरी हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे। जी रुस्तम, आगाह कजो, अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायूं त अॼु सुबुह सवेर तलार लॻ टेलीग्राफ टावर वटि मेन हैदराबाद रोड ते ज़मीनी तकरार तां थियल जेरे में फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण जे करे हिकु औरत नाज़िया माची फोत ऐं 2 ॼणा शदीद ज़ख़्मी थी विया हुआ, जिन खे गणती जोगी हालत में हैदराबाद रवानो कयो वियो हो। रद्द अमल में ॻोठ फोटो माची जे माची बिरादरी पारां शहर में शटर बंदि हड़ताल कराए हैदराबाद बदीन मेन रोड ते धरणो हयो वियो, जेको 8 कलाक जारी रहियो। जंहिंजो एसएसपी बदीन शाहनवाज़ चाचर वाक़िए जो नोटिस वठंदे 2 डीएसपीज़ समेत 5 थाननि जे एसएचओज़ खे फौरन कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो। जंहिं बैदि तलार पुलिस निसार अली वल्द बाबू माछी जी फरियाद ते मीर इमरान तालपुर, इमरान उर्फ पपी ख्वाजा, अर्ज़ मोहम्मद उर्फ भूरो लंजवाणी, मीर हसन बुरगरी, अमीर बख्श गेलड़ो समेत 12 मालूम ऐं 2 नामालूमनि ते खून जो केस दाख़िल करे 9 जवाबदारनि खे जदीद हथियारनि समेत गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 3 रिपीटर, 2 राइफलूं, 3 गन, 1 पिस्टल, 4 कारतूस, 31 राउंड ऐं ख़ाली खोल हथ करे वरिता। जंहिं बैदि पुलिस धरणे वारे हंधि भेजी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे 8 कलाक खां बंदि पियल शहर ऐं रोड खोलाए छॾियो आहे। जी ठीकु आहे रुस्तम, वॾी महिरबानी, तफ़सील ॾिना।